हाणे रिसेंटली असां हिकिड़ो सर्कुलर जारी कयो जंहिंमें असां इहो ॿुधायो आहे त जेके टेस्ट थींदा उन में कहिड़ा कहिड़ा सब्जेक्ट थींदा कहिड़ी कहिड़ी पोस्ट जे लाइ ताकी जेको बि उम्मीदवार हुजे उहो तयारी करे सघे। हाणे सेकेंड फेज़ में IBA सखर जंहिंसां असांजो एग्रीमेंट थियल आहे उहे टेस्ट जे लाइ एडवर्टाइज़ कंदा ऐं उन में असां हिकिड़ी पॉलिसी बि रिक्रूटमेंट जी ठाहे छॾी आहे। हिकिड़े 2 ॾींहंनि में असां फाइनल कंदासीं। उहा फाइनल करे जीअं असां मोकिलींदासीं IBA सखर खे उन खां पोइ एडवर्टाइज़ कंदा त इहो तक़रीबन 36,000 खां वधीक त टीचर्स आहिनि ऐं ॿिया नॉन टीचिंग स्टाफ बि आहे। रूल्स में का नरमी आहे या साॻी BEd जो ऐं ॿिया जेके शर्त आहिनि उहे रखिया विया आहिनि? न, असां काफ़ी रियलिस्टिक थी करे शयूं रखियूं आहिनि। उन में BEd इन करे जो एतिरा असां वटि माण्हू आहिनि ई कोन मार्केट में अवेलेबल जेके अची इनखे क्वालिफाई करे सघनि। इन करे असां उहा शर्त त उन मां हटाई आहे, BEd वारी हटाई आहे, पर जेकॾहिं कंहिंजो BEd कयल हूंदो त उनखे उनजी एडिशनल ज़ाहिर उनखे कुझु सपोर्ट हूंदी। अच्छा, उन खां अलावा नॉन टीचिंग केतिरियूं हुजूं उहे कॾहिं अनाउंस था कयो? इश्तिहार कॾहिं ईंदो नौकरियुनि जो? न, सभिनीनि जो हले पियो। जेके नॉन टीचिंग आहिनि उहो त सूबे जा जेके मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स आहिनि सभिनीनि खां डिटेल्स घुराए वरिती आहे ऐं उन्हनि खे गॾु करे हिकिड़ो असां ॿियो बि सिलसिलो शुरू कयो आहे। अलाह करे उहो थी वञे त उन में सहूलियत इहा थींदी माण्हुनि खे त अॻु में हाणे ईअं थींदो आहे त जेकॾहिं एजुकेशन में अचे थी, हेल्थ में अचे थी, कंहिं ॿिए डिपार्टमेंट में अचे थी त हर माण्हू हर जाइ ते अप्लाई थो करे ऐं ज़ाहिर आहे उनजे लाइ टेस्ट बि धार थो ॾिए ऐं उनजे लाइ का जेकॾहिं बैंक जी फीस हूंदी उहा बि वीचारो पीआरींदो आहे। त असां उहो ख़तमु करे हिकिड़ी ई टेस्ट रखंदासीं। हिकिड़ी टेस्ट हूंदी, जेको माण्हू चाहे थो त उहो सरकारी के नौकरी में अचे त उहो वञी टेस्ट ॾींदो ऐं क्वालिफाई कंदो। जेकॾहिं क्वालिफाई करे थो वञे त पोइ उन में मार्किंग हूंदी त भई जंहिंजा एतिरा नंबर आहिनि उहो हिन पोस्ट लाइ करे सघे थो, एतिरा नंबर हिन बि करे सघे थो, त पोइ उहो कंहिं बि डिपार्टमेंट में उनखे नौकरी मिली सघे थी जिते क्वालिफाई कंदो। त टेस्ट उनखे हिकिड़ो ॾियणो पवंदो बजाए हिन जे जो 10 डिपार्टमेंट त 10 टेस्ट ॾियो। इहो असां ख़तमु 35,000 जेके तव्हां भर्ती कयो पिया उस्ताद, उन्हनि जो तक़रीबन 3 महीननि ताईं हूंदो, 4 महीननि ताईं केसि ताईं प्रोसेस मुकमल थींदो? साईं 3-4 महीना त शायदि वधीक टाइम लॻे, इन करे जो अंग वधीक आहे ऐं मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ आहिनि न ऐं कोविड वारी सिचुएशन बि आहे। हाणे उन में बि इहो मसइलो आहे त जेकॾहिं लखनि जे हिसाब सां माण्हू अचनि था अप्लाई कनि था त उन्हनि खां टेस्ट वठणु वरी इंटरव्यू करणु इहो हिकिड़ो वॾो ॾुखियो अमल हूंदो।